नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु मुंहिंजी बर्थडे आहे, उन जे लाइ मां केक तयारु कयो आहे, यमी सो टेस्टी ऐं विदाउट एग जे। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। मूंखे कमेंट कजो घणे खां घणो तव्हांजो कीअं तयारु थियो आहे। मूंखे विश बि कजो। हलो त तयारु कयूं। असांखे केक ठाहिण लाइ किन किन शयुनि जी ज़रूरत पवंदी, मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जीअं पॉइंट टू पॉइंट मां तव्हांखे ॿुधायां थी, तव्हां उन हिसाब सां तव्हां केक तयारु कंदो, तव्हांजो ज़रूरु सुठो तयारु थींदो। मिल्क पाउडर, मीठा सोडा, मिल्क, मैदो, हे कोको पाउडर, चीनीअ खे असां पीसे छॾियो आहे जूसर में। मिल्क पाउडर जा असांखे 6 स्पून असांखे मिल्क पाउडर जा खपंदा। केक ठाहिण जे लाइ मां तव्हांखे जीअं ॿुधायां थी, पॉइंट टू पॉइंट तव्हां ठाहियो। हे मिल्क पाउडर तव्हां कंहिं बि कंपनीअ जो वठी सघो था। असांखे हिन जा 6 स्पून असांखे मिल्क पाउडर जा खपंदा। ॾिसो, असां विझी चुका आहियूं स्पून असां मिल्क पाउडर जा। हे आहे कोको पाउडर जा असांखे 2 स्पून असां कोको पाउडर जा असां विझंदासीं। तव्हां कंहिं बि कंपनीअ जा तव्हां वठी सघो था। मिल्क पाउडर खे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। कोको पाउडर खे बि असां हिनखे छाणीअ में छाणींदासीं, जीअं लम्स न थियनि, हिकु करो थी वञे। हिनखे तव्हां ज़रूरु छाणीअ में छाणिजो। हे असांजो कोको पाउडर ऐं मिल्क पाउडर खे असां छाणे छॾियो। ॾिसो असां कीअं हिनखे छाणियूं था। ऐं हे असांजी खंडु, असां हिनखे जूसर में पी छॾियो। इहो असांजो मुनो कप असांजो खंडु, असांजो 1 कप असांजो मैदो हूंदो, मुनो कप असांजी खंडु हूंदी। असां इनखे बि छाणे छॾींदासीं। ॾिसो, ऐं हिनखे मिक्स करे छॾींदासीं। कोको पाउडर ऐं मिल्क पाउडर सां असां खंडु खे बि मिक्स कंदासीं। चङी तरह सां हिनखे मिक्स कयो। असां ओवन में असां केक तयारु कंदासीं। ऐं असां बेकिंग पाउडर बि 1 स्पून असां बेकिंग पाउडर विझंदासीं। 1/2 टी स्पून असां बेकिंग सोडा विझंदासीं। इनखे असां चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं हिन पाउडर सां, बेकिंग पाउडर कोको पाउडर सां। हे असांजो 1/2 कप घीअ जो असां हिन में विझंदासीं। हिनखे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। हिकु करो तव्हां हिनखे मिक्स कयो। असांजो मिक्स थी चुको आहे चङी तरह सां। हे आहे असांजो मैदो, 1 कप असांजो मैदो आहे। असां इनखे बि छाणे छॾींदासीं। हे असांजो 1 कप असांजो मैदो ऐं 1/2 कप गिहु ऐं मुनो कप खंडु। इन्हनि खे मिक्स कयो तव्हां मैदे खे। इन्हनि सभिनी शयुनि खे मिक्स करे असां 1 कप असांजो खीरु। ॾिसो असांजो केतिरो खीरु पए थो, ज़रूरी न आहे त 1 कप असांजो खीरु ई पए। असांजो खीरु हिन में ॾिसो केतिरो पए थो, मां तव्हांखे ॾेखारींदसि। इनखे असां चङी तरह सां मिक्स कंदा, हिकु करो हिकु बैलेंस में। जीअं असां पहिरियों असां गिहु विधो हुयोसीं त असां 1 करो असां हिनखे मिक्स कयो हुयोसीं। हाणे असां हिनखे मिक्स कंदा। ॾिसो असांखे केतिरो असांजो खीरु पियो आहे, मां तव्हांखे ॾेखारींदसि। हिनखे तव्हां चङी तरह सां मिक्स कयो। असां हिनखे मिक्स करे चुका। ॾिसो असांजो टेक्सचर हीअं हुजणु घुरिजे। घणो असां हिन में खीरु विझंदासीं त पाणीअ टाइप थी वेंदो। असांजो थोरो खीरु, 1 कप खां थोरो खीरु बचियो आहे। तव्हांखे ॾिसो तव्हांजे पंहिंजे हिसाब सां तव्हांखे केतिरो खपे थो। या चॉकलेट डेयरी मिल्क जो 100 वारो असां हिन में विझंदासीं। ॾिसो असां कीअं हाणे बटर पेपर मां हिन में विझी छॾियो आहे केक तयारु करण जे लाइ। इनखे असां टेप कंदासीं। असां 3 हिसा कंदासीं ॾिसो केक खे तयारु करण जे लाइ। ऐं हे असांजो डेयरी मिल्क चॉकलेट असां हिन में विच में विझंदासीं। हिन में ॾिसो असां कीअं विझूं था विच में। असांखे एतिरी ख़ुशी थी आहे केक तयारु करण लाइ। मुंहिंजी बर्थडे लाइ असां केक तयारु करण लाइ सभिनी खे एतिरी ख़ुशी थी आहे। ॾिसो असां कीअं तयारु कयूं। विच में असां चॉकलेट विधोसीं डेयरी मिल्क जो। हाणे असां मथां असां हिन जे जेको बैटर तयारु कयो आहे केक जे लाइ, असां उहो बि हिन में विधोसीं। हाणे मथां असां चॉकलेट विझंदासीं।
गर्मी आहे इन जे करे थोरो असांजो रिझी वियो आहे। असां हिन में विझंदासीं जीअं असां टेस्ट असांजी अची वञे, विच में असांजी चॉकलेट जी टेस्ट अची वेंदी। हाणे असां जेको मथां बैटर ॿियो असां हिन जे विझंदासीं, इनखे टेप टेप कंदा असां ओवन खे गरम करे छॾींदासीं। ॾिसो असां कीअं केतिरे उन ते रखूं था, मां तव्हांखे ॾेखारींदसि। असां 108 डिग्रीअ ते असां हिनखे ओवन खे गरम कंदासीं कन्वेक्शन मूड ते। हिन जे मथां असांजो ड्राई फ्रूट विझी छॾींदासीं जेसिताईं असांजो ओवन गरम थिए। ॾिसो असांजो तयारु आहे असांजो केक बेक करण जे लाइ। इन जे मथां तव्हांखे कोई बि ड्राई फ्रूट तव्हांखे पसंदि हुजे तव्हां विझी सघो था, तव्हांखे न पसंदि हुजे तव्हां स्किप बि करे सघो था। ॾिसो असांजो केॾो सुठो असांजो तयारु थियो आहे। हाणे असांजो ॾिसो ओवन गरम थी चुको आहे। हाणे असां हिनखे स्टॉप कंदासीं, इनखे असां ओवन में रखंदासीं। केक खे असां कवर कंदासीं फॉइल पेपर सां। ॾिसो असां फॉइल पेपर सां कवर कयूं था। फॉइल पेपर सां कवर कंदासीं त जीअं असांजो केक सुठे नमूने पची वेंदो। असां कवर न कंदासीं त असांजो सुठो पचंदो न, इनखे उन ई करे असां हिनखे कवर कंदा। असां 50 मिनट असां हिनखे बेक कंदासीं। ॾिसो असां कीअं बेक कयूं था। असांजो तमामु घणो मज़ेदार केक तयारु थींदो। ॾिसजो तव्हांजो बि ज़रूरु ईअं जीअं मां तव्हांखे ॿुधायो आहे, तव्हांजो बि तमामु घणो मज़ेदार तयारु थींदो। ज़रूरी न आहे त तव्हांखे ओवन हुजे, तव्हां सिपरीअ में बि तयारु करे सघो था। मां तव्हांखे अॻ में केक ॾेखारे चुकी आहियां, तव्हां सिपरीअ में तयारु करे सघो था। तव्हां ॾिठो असां तव्हांखे पहिरियों ॾेखारियोसीं, विच में असां खोले ॾिठोसीं त असांजो केक अञा बेक न थियो हुयो। ॾिठोसीं त अञा असांजो मिंट पिया हुया, असां रखियोसीं 50 मिनट असांजा पिया हुया त असां विच में असां खोले ॾिठोसीं। हाणे ॿीहर असां रखियो आहे बेक करण जे लाइ। तव्हां मूंखे पंहिंजी बर्थडे लाइ घणे खां घणो व्यू ॾिजो। मुंहिंजे हिन वीडियो खे 1000 सब्सक्राइबर पूरा कजो। तव्हां वीडियो ॾिसजो, मुंहिंजो 1000 सब्सक्राइबर पूरा थी वञे। ॾिसो असांजो केक असां विच में सेंटर में असां टूथपिक सां चेक करे ॾिसंदासीं त असांजो बेक थी चुको आहे। अञा असां हिनखे 5 मिंट असां बेक करण लाइ रखियोसीं। अञा असांखे 5 मिंट हिन में ज़रूरत आहे बेक करण जे लाइ। 5 मिंट असां हिनखे बेक कयोसीं। असांजो ॾिसो बेक थी चुको आहे, असांजो तयारु थी चुको आहे केक। असां रेस्ट करण लाइ रखी छॾींदासीं जेसिताईं असांजो रेस्ट खाए। गरम खे असां कंदासीं त असांजो ख़राबु थिए। ॾिसो असांजो केॾो सॉफ्ट थियो आहे केक, जीअं असां तव्हांखे ॾेखारियोसीं पॉइंट पॉइंट। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. तव्हां ॾिठो मां केक कटियो। हे आहे तव्हांजे लाइ बाइट। तव्हां बि मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो। हे ॾिसो केॾो सॉफ्ट केक तयारु थियो। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव।